सिंध जी सूंह जीजी ज़रीना। जीजी ज़रीना बलोच सिंध दोस्त, वतन परस्त, क़ौमी फनकार, राग जी राणी ऐं सिंध जी कोयल हुई, जंहिं सिंधी लोक गीतनि ऐं जदीद सिंधी शाइरीअ में रूह फूके सिंधी संगीत खे सिंध में ऐं दुनिया में मशहूर कियो। जीजी बुनियादी तौर सिंध जी क़ौमी ऐं अवामी तहरीक जी हिकु बहादुर औरत ऐं सूरमी हुई, जंहिं कॾहिं बि दग तब्दील न कयो, न थकी, न झुकी, न विकी ऐं न ड्रिनी। उहा बेबाक फनकार हुई, जंहिं न रुगो क्लासिकी शाइरी ऐं लोक शाइरीअ खे नवां सुर ॾिना, पर जदीद सिंधी गीतनि ऐं क़ौमी अवामी शाइरीअ खे ॻाए वॼाए सिंध जे कुंड कुड़छ में पखेड़ियो, पर सिंध जे आवाज़ खे हिकु रुख ॾिनो, हिकु सिमत अता कई। उहा सिंध जी बेमिसाल गैर तकरारी, हर दिल अज़ीज़ ऐं हरवासी फनकार हुई, जंहिंखे नंढो वॾो प्यार, एतराम ऐं मोहबत मां जीजी सॾींदो हो ऐं दिलि सां संदसि इज़त कंदो हो। हुन कॾहिं बि इज़त घुरी न वरिती, पर हुन हर हंधि इज़त पाती ऐं मान माणियो। हिन खे ज़िंदगीअ में बि जीजी सॾियो वियो, पर विछड़ी वञण खां पोइ बि जीजी सॾियो वञे थो। उहा कहाणीकार बि हुई। संदसि लाज़वाल कहाणी जीजी एॾी त मक़बूल थी जो संदसि नालो ई जीजी पइजी वियो, जंहिं आॾो संदसि असुल नालो आमना ऐं फनकाराना नालो ज़रीना बलोच माठा थी विया। सिंधी अदबी दुनिया में जीजियूं ॿ थी गुज़रियूं आहिनि। हिकु मारवी रिसाले जी बानीकार एडिटर जीजी ज़ीनत अब्दुल्ला चन्ना ऐं ॿी जीजी ज़रीना बलोच, पर ज़रीना जी जीजीअ वारी हैसियत क़ौमी मंच तां माणे चुकी आहे। जीअं जोयो साहब हिकु हो मोहम्मद इब्राहिम जोयो, जीअं बलोच साहब हिकु हो डॉक्टर नबी बख्श बलोच, तीअं जीजी बि हिकु हुई, जीजी ज़रीना बलोच। जीजी ज़रीना बलोच कामरेड हैदर बख्श जतोई, अब्दुल करीम गदाई, शेख अयाज, नियाज हमायूनी, उस्ताद बुखारी, तनवीर अब्बासी, इमदाद हुसैनी, खाकी जोए ऐं ॿियनि जदीद शाइरनि जी शाइरीअ गीतनि खे ॻाए नवां सुर ऐं नयूं धुनूं ॾेई सिंध में लाज़वाल मंचता ॾियारी ऐं साबित कयो त शाइर ऐं फनकार ॾात ऐं सुर जे संगम सां शाइरी ऐं संगीत खे अमरता बख़्शे सघनि था। जीजी ज़रीना सिंध जी आशिक़ सादिक हुई। सिंध हुन जे नेणनि ऐं नीह जो मर्कज़, महवर ऐं मुहर्रिक हुई। सिंध जे क़ौमी मेड़नि, रूह रिहाण जे सालियाननि जशननि, सिंधी अदबी संगत जे सालियान मेड़ाकनि, यूनिवर्सिटियुनि ऐं कॉलेजनि में शागिर्दनि जे जलसनि, लतीफ़ साईंअ जे ॾिहाड़नि, क़ौमी ऐं अवामी जलसनि, साईं जीएम सैद जे सालगिरहनि, रिहाणियुनि, शामुनि ऐं तक़रीबुनि जी सूंह ऐं सोभिया हुई। उन में को बि वधाउ न आहे त वन्युनि जे कहरी कोट केराइण में जीजी ज़रीना बलोच जे ॻायल क़ौमी गीतनि जूं ज़ोराइतियूं ज़रबूं बि शामिल हुयूं। साथ हलंदो रहे, लाट बरंदी रहे, नौजवान साथियो सिंध जा वारसो। जीजी नए नस्ल जी रहबर, उत्साह ऐं बेसाह हुई। उहा जॾहिं शेख अयाज़ जी हीअ लोली ॻाईंदी हुई, शाल दो थिए, शाल दूल्हे थिए, शाल सूर्य थिए, सिंध ते सिर ॾिए, लोलियूं ओ अभा लोलियूं लोलियूं, त जिस्म जा वार उभा थी वेंदा हुआ। ऐं जॾहिं हूअ शेख अयाज़ जो ही अमर गीत ॻाईंदी हुई, मां तोखे गीत ॾियां ओ धरती, तूं मूं ते ज़ंजीर विझी, त सॼी सिंध जी क़ौमी तहरीक ऐं अवामी तहरीक ऐं सिंध जे अरदनि ऐं न झुकंदड़ अदीबनि ऐं शाइरनि जो तसवुर ज़हन में उभरी ईंदो हो ऐं खेनि सलाम करण लाइ दिलि उछलूं खाईंदी हुई। जीजीअ हैदर बख्श जतोई जी शाहकार नज़्म जीए सिंध जाम मुहबत पीए सिंध खे क़ौमी गीत ऐं जंगी तराने जो रूप ॾेई छॾियो हो। जीजी ज़रीना हिकु बहादुर माउ ऐं हिकु सुघड़ ज़ाल हुई। हिन औलाद जी तरबियत ऐं ज़हनी सिख्या में का बि कसर न छॾी। हू मोहबत जो महिराण हुई, जंहिंमां ख़ानदान त छॾियो, पर सॼी सिंध जे नौजवान नस्ल अदीबनि, शाइरनि, फनकारनि ऐं क़ौमी कारकुननि सिक जूं सुर्खियूं भरियूं। जीजीअ जो विछोड़ो दिलि ॾारींदड़ ऐं ॾुखोईंदड़ हो ऐं अयाद जूं ही सिटूं संदसि बारे में केॾो न सच साबित थियूं। ॿी ख़बर न आहे, पर मरण खां पोइ तोसां गॾिजण जूं हसरतूं रहंदियूं। इन गज़ल खे अमरताब जीजी ज़रीना बलोची बख़्शी हुई। जीजी ज़रीना न रुगो अयाज़ लतीफ़ ऐं असलम परवेज़ जी माउ हुई,
पर हू असां समूरनि क़ौमी कारकुननि ऐं अदीबनि जी बि जीजी ऐं अमड़ हुई। सिंध जो हर साल जो पुट खेसि पंहिंजी जीजल अमड़ वारो एतिराम प्यार ऐं मान ॾींदो हो। मूंसां बि संदसि अथाह प्यार हो, जंहिंजी शाहिदी अयाल लतीफ़ ऐं अदी ससी पली जो ॾेई सघनि था। ज़रीना बलोच सिंध जे सवें गीतनि खे हसीन वणंदड़ ऐं मुनासिब धुनूं ॾिनियूं। हू राग जी हक़ीक़ी राणी ऐं सिंध जी कुलसूम हुई। संदसि गले में जेको सुर ऐं सोज़ हो, उन में कोयल जे आलाप वारो दर्द ऐं मेठाज हो, ऐं हूअ वाकई हुई बि त सिंध जी कोयल। साईं जीएम सैयद, काज़ी फैज़ मोहम्मद, कामरेड गुलाम मोहम्मद लिगारी, मोहम्मद इब्राहिम जोयो, हफीज़ कुरैशी, शेख अयाज, साईं रसूल बख्श पलीजो, फाज़ल राव, कामरेड मीर मोहम्मद टालपुर, अब्दुल वाहिद आरिसर, तनवीर अब्बासी, नियाज हमायूनी, उस्ताद बुखारी, शमशेर हैदरी, इमदाद हुसैनी, बशीर खान कुरैशी, खाकी जोयो, बल्कि सिंध जो हर सियासतदान, अदीब, शाइर ऐं क़ौमी कारकुन खे साह खां वधीक वेझो सम्झंदो हो। सभिनी जो मंझिस रूह ऐं साह हूंदो हो। हूअ सिंध जे आजपे ऐं अवामी हक़नि जी हासिलात वारे हर मोर्चे ते अर्दी ऐं बहादुर थी बीठी। लिस्टूं सिंधीअ में छपाइण वारी तहरीक में सिंधी न्याणियुनि अख्तर बलोच, रियाज़ मेमण ऐं ॿियनि जी रहनुमाई कयईं। जमहूरियत जी बहालीअ वारी तहरीक एमआरडीअ में तहरीकी कारकुननि खे हौसलो ॾिनई। बांग्लादेश जी क़ौमी तहरीक हुजे या बलोचनि जी, उहा हर मज़लूम क़ौम जो आवाज़ हुई। सिंध जूं न्याणियूं मत साह ॾींदियूं हुयूं ऐं हूअ सच जो वेसा हुई। जी सदाकार, अदाकार, हिदायतकार, उस्ताद, कहाणीकार, नाटककार, मतलब त हर फन मौला हुई। हर मैदान में हुन जो किरदार विसारण जोॻो न आहे। हुन गीतनि भरियुनि कहाणियुनि जा गीत ॻाया, ड्रामनि जा कलाम ॻाया, शादियुनि ऐं क़ौमी मजलिसुनि जी रौनक वधाई। मतलब त हू सिंध जी सूंह जो ज़िंदह मिसाल हुई। जीजी अला शेख अयाज़ जा लफ़्ज़ मोनस सीगे में वजाइण ज़रूरी सम्झां थो, जिन जो हूअ हूबहू अक्स हुई। आऊं राबेल ते माक जा महकंदसि, जीअं पिरह जा पखी आऊं तीअं चहकंदसि। आऊं रहंदसि हिते ज़िंदगानीअ जियां, गुम न थींदसि कॾहिं उमिरि फ़ानीअ जियां। जीजीअ खे तहरीक ऐं ख़ानदान केतिरी अहमियत ॾिनी, उहा तारीख़ ॿुधाईंदी। पर खेसि असांजे दोस्त ख़ूबसूरत शाइर ऐं कंपेयर नसीर मिर्ज़ा, जेको ख़राज तहसीन जीजी किताब तरतीब ॾेई ॾिनो आहे, उहो यादगार आहे।